खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया ठुकराठो खां। ठुकराठो में फुड इंचार्ज पारां बारदानो आबादगारनि खे ॾियण बदिरां वापारनि जे हवाले करण जो निक्षाप थियो आहे। आबादगार ॻोठ रोपड़ जे आबादगार अल्लाह वधायो मलक के 150 बारदाने जूं बोरियूं वापारनि खां वसूल थियूं आहिनि, जंहिं ख़िलाफ़ आबादगार मेन चौक ते वापारी खां मिलियल बारदानो खणी एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ आबादगार अल्लाह वधायो उर्फ बाबू मलक दाहींदे इल्ज़ाम लगायो आहे त मूं वटि 21 एकड़नि जो खातो आहे। 7 फार्म बि फुड इंचार्ज जो हबीबुल्लाह राजड़ वटि जमा करायो आहे, पर उन बावजूद फुड इंचार्ज जो रोज़ानो बारदाने ॾियण जा ठला आसरा ॾेई रहियो आहे। एहतजाज कंदड़ आबादगार चयो त अॼु मजबूरन शहर जे हिक वापारीअ खां 150 बोरियूं बारदाने जूं खणी आयो आहियां, जंहिं 3500 रुपया कणक फी मन जे हिसाब सां ख़रीद करण शर्त मूंखे पंहिंजे भांडे मां बारदाने जा कटा कढी ॾिना आहिनि। हुन चयो त फुड इंचार्ज वटि बारदानो आबादगारनि लाइ नाहे, रुगो वापारनि ऐं वॾनि माण्हुनि लाइ आहे। एहतजाज कंदड़ आबादगार DC सखर समेत फुड खाते जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ठुकराठो में बारदानो विकिरो थियण जो नोटिस वठी बारदानो आबादगारनि खे ॼारे नुक़सान खां बचायो वञे। ॿिए पासे फुड इंचार्ज जो हबीबुल्लाह राजड़ सां उन बाबति मौक़िफ़ वठण लाइ काल कई वई, पर हुन काल खणी मामले ॿुधण खां पोइ ॻाल्हि कटे छॾी। सर मसइलो इहो आहे त असांजो मुंहिंजे वाल साहिब नाले 20 एकड़ जो खातो आहे। ईद खां अॻु में बि असां हबीब साहिब आया हुआसीं त साईं असां ॾे कटा ॾियो। हुनजो साईं तव्हांखे फॉर्मेलिटी आहे, कागज़ असांखे रसीद ॾियो। पोइ असां रसीद ॾिनीसीं। रसीद खां बाद में आया त हुन असांखे इहा ॻाल्हि कई त साईं वरी 7 फार्म जी नकुल जो रसीद जो असां नकुल बि जमा करायासीं। पोइ चईं सुभाणे तव्हांखे असां कटाईंदासीं। वरी सुबुह राति कयोसीं, 2 ॾींहं पियो। ईद खां टिपाया त असांखे कटा न ॾिना आहिनि। पोइ अॼु मां हुन सां सवेर राब्तो कयो, अॻु में ॻोठ वियासीं त सुबुह तव्हांखे कटा कहिड़े हाथ मां तव्हांखे ॾींदुमि भला वधाया। मां सही आहे। सुबुह असांखे राब्तो कयोसीं, राति जो बरसाति पई आहे, देरा में असां न कढिया। अॼु ताईं देरा मुंहिंजा अॼु बि पिया आहिनि देरा। पोइ असांजो बरसाति पई आहे, देरा जो असां ख़राबु थियनि बारदाने जे करे। पोइ अॼु राब्तो कयो मां साहिबु कटा अचे ताईं कटा मथां असांखे बंदि थी विया आहिनि ऐं असां